अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। सिंध अंदरि जेका मौजूदा सियासी सिचुएशन आहे उन में अवाम खे छा डिलीवर थी रहियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सूबाई सतह ते वेझे माज़ी खां ही ॿियो टेन्योर हले पियो। गुज़िरियल 5 साल भी सूबाई हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रही, मरकज़ में भी गुज़िरियल टेन्योर में पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट रही, पर मौजूदा वक़्त में मरकज़ में पीपल्स पार्टी हिज़्ब इख़्तिलाफ़ जी सीटनि ते ज़रूरु आहे, पर सिंध में गवर्नमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल 5 सालनि में माण्हुनि खे छा डिलीवर कयो आहे, मौजूदा सूरत हाल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके मिनिस्टर्स आहिनि उहे छा डिलीवर करे रहिया आहिनि, छा परफॉर्म करे रहिया आहिनि, या सिर्फ़ु गाॾियुनि खे झंडा लॻाइण में उन्हनि फ़ख़्रु ऐं ख़ुशीअ में पूरा आहिनि, या माण्हुनि जे मसइलनि तरफ़ बि उनजी तवजो आहे। समूरी सूरत हाल कीअं आहे इलाक़ाई सतह ते जिन तकनमो उहे माण्हू चूंडजनि था, उन तक वासियुनि सां केतिरो इंसाफ़ करनि था, उहे आम माण्हू जे लाइ केतिरो ईज़ी रीच आहिनि या न आहिनि, या माण्हू सिर्फ़ु उहे धिका खाई वापसि हलिया था वञनि। समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असां सां अॼु गॾु आहिनि सिंध असेंबली जा स्पीकर, वजिया शख़्सियत, चहिरे ते मुस्कुराहट, सदाईं मुरकंदड़ चहिरो, आग़ा सिराज ख़ान दुरानी साहब। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त पीपल्स पार्टी माण्हुनि खे छा डिलीवर करे रही आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम, छा हाल आहे तव्हांजो? साईं महिरबानी आग़ा साहब, तव्हांखे प्रोग्राम में भली कार। आग़ा साईं, पीपल्स पार्टी हे मुंहिंजे ख़्याल में 8 साल हले पियो उनजे ॿीहर इक़्तिदार जो सिंध में, माण्हुनि खे छा डिलीवर करे सघी आहे? मां सम्झां थो पाकिस्तान जी हिस्ट्री में तव्हां वेंदव त शुरू कयूं जीअं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जे ज़माने खां, वरी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो ज़मानो, वरी प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहिब जो ज़मानो, त पीपल्स पार्टी एतिरो ॾिनो आहे जो जेकी बि इन अॻ में विच में डिक्टेटर्स आया या डिफरेंट सिविलियन इन बैकग्राउंड ऑफ डिक्टेटर्स आया, उन्हनि उहा शइ कोन ॾिनी जेको पीपल्स पार्टी ॾिनो। जीअं मां त 7 साल जेको कंटिन्यूसली रिसेंटली प्रीवियस गवर्नमेंट में बि कैबिनेट में रहियुमि ऐं हाणे त कैबिनेट में मां न आहियां, पर एज़ अ स्पीकर जेकी मां एब्ज़ॉर्ब कयां पियो, मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती उहा ख़्यालु आहे त असां वटि हिकिड़ो ज़रूरु प्रॉब्लम आहे। उहो प्रॉब्लम आहे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेकी इंफॉर्मेशन डिपार्टमेंट आहे उहा थोरी वीक आहे, उनखे ध्यानु ॾियणो पवंदो, उनखे सही तरह उनखे ठाहिणो पवंदो। इन करे जो पोयनि 5 सालनि में जेकी बि तरक़ियाती कम हुजनि, ग़रीब अवाम खे नौकरियूं ॾियण हुजनि, या सिंध जे इशूज़ ते जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी रोल प्ले कयो, ॿी का गवर्नमेंट हुजे हा त इहे 5 साल बि कंप्लीट न थियनि हा। तव्हां ॾिठो 2010 में डेवस्टेटिंग फ्लड्स आया, ऐं असांजो जेको राइट बैंक आहे इहो टोटली तबाह थी वियो, बर्बाद थी वियो, ख़तमु थी वियो। जेके बि हिते डेवलपमेंट जा कम थिया या माण्हुनि खे जेके बि बेनिफिट मिलिया उहे सभु ख़तमु थी विया। वरी 2011 में फ्लड पंहिंजो रेन्स आयूं, उन्हनि वञी तव्हांजो वरी लेफ्ट बैंक साइड ते जेको अंदरूं हिसो आहे उनखे डैमेज कयो। सो इलाही अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंखे जस्टिफिकेशन खपे। एक्यूज़ेशन जेकी हूंदी आहे उहो ॾाढो सवलो हूंदो आहे त असां कंहिंखे अक्यूज़ कयूं त उहा तव्हां त कुझु बि कोन कयो, बट वट एवर गुड और बैड उन्हनि कयो, जेको गुड कयो त उनखे थोरो घणो एप्रिसिएशन कइबो आहे त उहा तव्हां हीअ शइ चङी कई मुल्क जे लाइ। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, इन में सॼो कसूरवार मां इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे ॾींदुमि। ऐं नेचुरली जॾहिं तव्हां गवर्नमेंट में आहियो, हिकिड़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इंफॉर्मेशन डिपार्टमेंट आहे, ॿी गवर्नमेंट जी इंफॉर्मेशन डिपार्टमेंट आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं त स्पोक्स पर्सन टू द सिंध गवर्नमेंट। उहो हूंदो आहे इंफॉर्मेशन मिनिस्टर, जंहिंजे मथां ड्यूटी हूंदी आहे त जेको जेको सुठो कमु गवर्नमेंट करे थी उहो उनखे प्रोजेक्ट करे उनखे मीडिया में ॿुधाए, माण्हुनि खे जनरल पब्लिक खे ॿुधाए, ऐं मीडिया सां बि तव्हां अहिड़ी रिलेशनशिप रखो त जीअं सुभाणे मीडिया खे जेकी एक्सेस मिले थी उहो पंहिंजे हिसाब सां एक्सेस कढनि था, उहे पंहिंजो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे थ्रू उनखे एक्सेस मिलंदी त उनखे मज़ीद तव्हां ब्रीफ करे सघंदव त भाई हे सुठा कम असां कया आहिनि, हे सुठियूं पॉलिसीज़ असां ठाहियूंसीं। हेठी सतह ताणी माण्हू ताणी उहा ॻाल्हि पहुचंदी। हाणे एंटी
एंटायर जेको PVP आहे हिकिड़ो फोर्स आहे जंहिंमें सियासी माण्हू बि आहिनि, कुझु वरी मीडिया जा दोस्त बि आहिनि जेके ख़ुदाई वास्ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पार्टी जे ख़िलाफ़ु, मोहतरमा जे पार्टी जे ख़िलाफ़ु हिकिड़ी प्रोपेगेंडा कंदा आहिनि जेकी विच इज़ नॉट फेयर। अलाह साईं तव्हांखे एतिरो सुठो मौक़ो ॾिनो आहे, तव्हांखे एयर टाइम एतिरो आहे जो यू कैन सिट 24 आवर्स ऐं तव्हां सॼी दुनिया खे डिस्कस करे सघो था, पर उनखे मतिलबु उनखे सुठी शइ में कन्वर्ट करणु उहा बहितरु हूंदो आहे जो माण्हू नेगेटिविटी में वञे। छो न 5 साल जेके गवर्नमेंट जा रहिया उन में एतिरी नेगेटिविटी हुई, ऐं पोइ वरी इशू ठाहियूं हिकिड़ो लोकल गवर्नमेंट जो, तव्हां यादि हूंदो, जंहिंमें सभु असांजा क़ौम परस्त दोस्त बि हिकिड़े पासे ॾे थी बीठा, मीडिया बि हिकिड़े पासे ॾे थी बीठी। ख़ैर उहो इशू ख़तमु थी वियो। वोट कंहिंखे मिलियो? पाकिस्तान पीपल्स पार्टी खे। छा आहे जो अवाम जी बिल्कुलु ख़िदमत कई, हर माण्हू खे तव्हां नथा ख़ुशि करे सघो। हाणे हिते मुंहिंजा 100 वर्कर आहिनि न, मां वधि में वधि 10, 15, 20 खे नौकरियूं ॾेई सघां थो, मां 100 खे त नौकरी नथो ॾेई सघां। उहा ई ॻाल्हि कजे थी न त पार्टी समूरे माण्हुनि खे रोज़गार जो मसइलो हल करण जे लाइ हल सिर्फ़ु नौकरी ॾियणु न आहे, छो जो पॉसिबल ई न आहे, गवर्नमेंट एतिरी एम्प्लॉयमेंट करे ई नथी सघे जो बेरोज़गारी ख़तमु थिए। दुनिया में ॾिसो प्राइवेट सेक्टर हूंदो आहे जेको एम्प्लॉयमेंट ॾींदो आहे, प्राइवेट सेक्टर हूंदो आहे। त ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी ही असांजा ख़ासि तौर ते जेको इंटीरियर सिंध वारा ज़िला आहिनि, एग्रो बेस्ड ज़िला आहिनि, हिते का इंडस्ट्री न आहे। बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी को इन साइड ते अहिड़ा प्रोजेक्ट छो न शुरू कराए सघिया आहिनि जंहिंसां माण्हुनि खे रोज़गार जा ॿिया मौक़ा मिलनि। उहो कुझु बि कोन पियो थिए, एग्रीकल्चर वारो शोबो तबाह पियो थिए, उन तरफ़ तवजो छो नथी ॾिनी वञे। 2 नंबर जी दवाऊं अची वियूं आहिनि, 2 नंबर जा सीड्स अची विया आहिनि, उहो शोबो सॼो तबाह पियो थिए, इरीगेशन सॼी तबाह आहे। इन तरफ़ जेकॾहिं तवजो न थींदी त माण्हू अञा बदहाली तरफ़ वेंदो। बिल्कुलु तव्हां वजह था फरमायो त वाक़ई इन तरफ़ तवजो घटि आहे। ऐं तव्हां एग्रीकल्चर जी ॻाल्हि कंदव त 5000 रुपयो पर एकड़, 8000 रुपयो पर एकड़, तो इलाही ॻाल्हियूं आहिनि जंहिंखे अपग्रेड करणु खपे, उनखे बहितरी ॾे वञणु। माना इन मां इहो साबित थिए थो न त इरीगेशन ऐं जेका एग्रीकल्चर वारी मिनिस्ट्री आहे सूबे जी उहा फेल्यूर आहे। फेल्यूर त नथा चई सघूं, वीक आहे, आई वुड से वीक। उन में थोड़ा मतिलबु उनखे बहितरु करिणो पवंदो, उनखे तव्हां एक्सपर्ट्स घुराए, सॼी दुनिया में ईअं थींदो आहे। सही, उनखे बहितरु केरु कंदो? गवर्नमेंट आहे, उनखे गवर्नमेंट बहितरु कंदी, पर गवर्नमेंट बहितरु तॾहिं कंदी जॾहिं गवर्नमेंट खे अपडेटेड शयूं मिलंदियूं। हाणे तव्हां भला जेके वॾा वॾा इंस्टीट्यूट ठाहियो था, जीअं अॻे के ॿुधो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, नोबडी हर्ड अबाउट इट, ॿाहिरों आई न इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, ॿाहिरों आई, ॿाहिरां फॉरेनर खणी आया, उन्हनि तव्हांखे हिते इस्टेब्लिश करे ॾेई विया। ईअं ई हिकिड़ा अहिड़ा फोरम्स हूंदा आहिनि डिफरेंट दुनिया में। जीअं हाणे चाइना जो तव्हांजो प्रेसिडेंट आयो, उहो आयो हिते तव्हांखे अनाउंस करे वियो त मां फलाणो प्रोजेक्ट बि ॾियां थो, फलाणो, ईअं थींदो आहे न। हीअ सभु शयूं उन ॻाल्हि ते इहे जेकी महिनत हुई, मां त हैरान थी वियुमि जो मूंखे उहो ॿुधाए पियो हिकिड़ो चाइनीज़ काउंसिल जनरल आहे असांजो कराची में, जंहिंसां मुंहिंजी आहे सलाम दुआ, ॿुधाए पियो त असां पाकिस्तान खे हमेशह शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे विज़न में ॾिसंदा आहियूं। अमेज़िंग उन ॻाल्हि कई, ऐं हुन वास्तो बि न, हुन भुट्टो साहिब खे ॾिठो बि न हूंदो। माना हू उन फ्रेम में 2-3 साल रहंदा आहिनि एज़ अ काउंसिल जनरल सिंध में। मुंहिंजो सभिनी काउंसिल जनरल सां वास्तो आहे, रहंदो आहे, बिकॉज़ ऑफ एज़ अ स्पीकर मां मिलंदो आहियां सभिनी सां, मां वटि ईंदा आहिनि, हिकिड़ो प्रोटोकॉल जो हिकिड़ो हिसो आहे जंहिंमें दे कॉल ऑन यू। पर मां उन जॾहिं ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां, अमेज़िंग ॻाल्हियूं मूंखे चाइना वारा ॿुधाईंदा आहिनि, मूंखे रशियन्स वारा ॿुधाईंदा आहिनि त तव्हां पाकिस्तान जो जॾहिं नालो ईंदो आहे, असां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सोचंदा आहियूं, असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे सोचंदा आहियूं, ऐं उनजो जेको पोइलॻ हुयो आसिफ़ अली ज़रदारी साहिबु, उनखे असां सोचंदा आहियूं, जंहिं उहा रिलेशनशिप कंटिन्यू रखी। हाणे नवाज़ शरीफ़ ॾे जेको प्रेसिडेंट साहिबु आयो, इहा कंटिन्यूएशन ऑफ रिलेशनशिप ई पीपल्स पार्टी जी। इहा ज़रदारी साहिबु जेकी रिलेशनशिप अञा ताईं, ज़रदारी साहिबु इज़ नॉट प्रेसिडेंट एनी मोर, बट स्टिल चाइना वञे थो, हुननि सां उहो रिलेशनशिप रखी अथई। हाणे बि मां सम्झां थो 6-8 महीना अॻे वियो, उते वञी कुझु हुन सां MOU सिंध गवर्नमेंट जे बेसिस ते साइन करायईं त सिंध में अचनि ऐं डेवलप कनि। तो इहे सभु ॻाल्हियूं आहिनि अपग्रेडिंग जी। तव्हां एग्रीकल्चर जी ॻाल्हि था कयो, इरीगेशन जी ॻाल्हि था कयो, ॿिया बि इलाही अहिड़ा आहिनि। पर बाक़ी ॿियूं जेके मिनिस्ट्रीज़ आहिनि, इन खां अलावा बि खोड़ सारी मिनिस्ट्रीज़ आहिनि, उहे वज़ीर कमु कनि पिया?
उहो पब्लिक ॿुधाईंदी साईं इहा शइ छा जो मां त कोन वेंदो आहियां वज़ीरनि ॾे बल्कि पब्लिक बिल्कुलु न वेंदा आहियो। अगर साहब तव्हांजो ही इलाइक़ो आहे, तव्हां जॾहिं हिन इलाइक़े में ईंदा हूंदव त कंहिं बि खाते जो वज़ीर सॼी सिंध जो वज़ीर हूंदो आहे। सिंध जे कंहिं बि इलाइक़े में उन जी कारकर्दगी नज़र ईंदी आहे। माशाल्लाह तव्हांजो हिकिड़ो पॉलिटिकल वॾो बैकग्राउंड आहे। तव्हां बारीकीअ सां मां वटि अॼु ताईं को वज़ीर न आयो आहे 70 साल। तव्हां वटि बिल्कुलु न आयो हुजे, पर हिन इलाइक़नि में उन्हनि जी कारकर्दगी नज़र अचे थी उन मिनिस्ट्रीज़ जी? न, आई डोंट सी इट। इन करे जो मुंहिंजो एरिया आहे हिते जेके मुंहिंजा वोटर्स आहिनि उहे कंप्लेन्स कंदा आहिनि त कुझु मिनिस्टर्स जिते किथे वञनि था पर हिते घटि था अचनि। चाहे जो हितां जी जेकी रिक्वायरमेंट आहे उहा कोन थी पूरी थिए। डेवलपमेंट साइड बि ॾिसो तव्हां जेके डिफरेंट इदारा आहिनि, हेल्थ डिपार्टमेंट आहे, लोकल गवर्नमेंट आहे, एग्रीकल्चर आहे, मतिलबु सो मेनी डिपार्टमेंट्स। कल्ह असां हिकिड़ी हिस्ट्री क़ाइमु कईसीं त ज़कात जा असां चेक्स विरायासीं मुस्तहिक माण्हुनि खे जंहिंखे 7 सालनि में हिकिड़ो रुपयो कोन मिलियो। स्पीकर विराया चेक, मिनिस्ट्री गाइब आहे, मिनिस्टर साहब कोन हो, एनीवे डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन हुयो जंहिंखे मां इहो ई डायरेक्शन ॾिनी मतोबा ॻाल्हि ॿुधो गड़ियासीन बि डिस्ट्रिक्ट में आहे या न आहे। आहे त पोइ महिरबानी करे मुस्तहिक सभु जेके आहिनि डिस्ट्रिक्ट में हुन पासे ॾे ॿिए पासे ॾे कोन, हिन पासे ॾे बि आहिनि। पोइ हुननि महिरबानी कई हिते असां लिस्टियूं घुरायूंसीं मुस्तहिकनि, लेडीज़ हुयूं वीचारियूं, मिसकिन मायूं, कुझु डिसेबल्ड ॿार हुया, ईअं ई। ऐं ॿियो वरी जेके दवायूं थींदियूं आहिनि जेके डोनेट थींदियूं आहिनि ग़रीब माण्हुनि खे, उहे उन्हनि जा चेक्स ॾिनासीं। त ॻाल्हि इहा आहे त इन में पर्सनल एफर्ट हिकिड़ो वठिणो पवंदो आहे जंहिंजे थ्रू इहे सभु शयूं थींदियूं आहिनि। असां रफ़्तनि जॾहिं बि का अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे मां सदर आसिफ अली ज़रदारी साहिब खे बि ॿुधाईंदो आहियां, अदी फरियाल टालपुर साहिबा खे बि ॿुधाईंदो आहियां, ऐं चीफ मिनिस्टर साहिब खे बि रिपोर्ट कंदो आहियां त मार इलाइक़े में छा थो थिए। हाणे हाई कमांड जेसिताईं डिसीशन खणे तेसिताईं असां वेही इंतज़ारु कंदा आहियूं त उहा डिसीशन अचे त असांजे पंहिंजो तालके जे लाइ बहितरी थिए, ऐं उमेद रखूं था त इनशाला थींदी। उमेदनि ते दुनिया क़ाइमु आहे। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। अगर सब अनाउंस थी चुको आहे, तारीख़ मुक़रर थी चुकी आहे, लोकल बॉडीज़ इलेक्शन नज़र अचनि पिया, थींदा? जीअं मां चयुमि उमेद आहे, ऐं असां पंहिंजी तयारी शुरू करे ॾिनी आहे। इन करे जो 3 ॾींहं अॻे असां हिते हिकिड़े वॾो जलसो कयोसीं लखी तालके जो, लखी तालके शहर में ॿाहिरि, ऐं वॾो कामयाबु जलसो सियासी मुखालफ़नि जे गढ़ में। हा, स्टार्ट उतां ई कबो आहे त पंहिंजे वज़न जी ख़बर पइजी वेंदी आहे। जॾहिं तव्हां मुखालफ़नि जे घर में वेंदव तव्हांखे उतां जेको रिस्पॉन्स मिलंदो उन मां हिकिड़ी सियासी माण्हू खे आइडिया मिलंदी आहे त हितां जा माण्हू छा था चाहिनि। जेके माण्हू 30 साल जेके ॾुतड़ियल आहिनि ऐं हुननि खे को अञा ताईं आसिरो कोन्हे, इन करे जो जंहिंखे वोट त कोन था ॾियनि उनजो वोट खसियो थो वञे, सो उन्हनि जी हिकिड़ी उमेद हूंदी आहे कि अलाह साईं करे को अहिड़ो माण्हू अचे जो असांजी हितां जान छुटे। ऑप्शन हुजे हिकिड़ो। हा, हिकिड़ी ऑप्शन खपंदी आहे। पोइ इलाही अहिड़ा दोस्त आहिनि हुते जेके वास्तेदार आहिनि, जेके मां वटि ईंदा रहिया काफ़ी टाइम खां, तव्हां महिरबानी करे हेॾे अचो, असांखे हिते आज़ादी वठी ॾियो। हिन करे जो हिते असां घरों निकिरी कोन था सघूं, असां वोट बि ॾियणु न वेंदा आहियूं, वोट असांजा थी वेंदा आहिनि। कहिड़ो रिस्पॉन्स मिलियो? वेरी गुड। उते मां सम्झां थो 4-5 हज़ार माण्हू आहे नंढड़े शहर में, इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं उते वेहण जी जाइ कोन्हे, सभु बीठा हुया, ऐं हुनमें जोश जेको मां ॾिठो, ऐं हुनखां मां पुछो हुते जीअं तव्हां उहा स्पीच ॿुधो आहे, तव्हां पाण सम्झो आहे त माण्हू छा था चाहिनि। माण्हू चाहिनि था त साईं असां मरी विया आहियूं, असांखे पाणी कोन्हे पीअण जो, असांखे रोड कोन्हनि, रस्ता कोन्हनि, अस्पताल कोन्हनि। जेके माण्हू डिक्टेटर्स जे टाइम में फेडरल मिनिस्टर रहिया हुजनि, प्रोविंशियल मिनिस्टर्स रहिया हुजनि, 2 दफ़ा डिस्ट्रिक्ट या पंहिंजो ई नाज़िम रहिया हुजनि, उन खां अॻु में डिस्ट्रिक्ट चेयरमैन रहिया हुजनि, तालकनि जा नाज़िम बि उहे हुजनि, सभु टोटल फंड्स बि होॾे वञनि, वरी उनखां पोइ बि उन ग़रीबनि खे कुझु न मिले त पोइ नेचुरली माण्हू जी रड़ त निकिरंदी न।
वरी उनजा जेकी हिन वक़्तु लीडर ऑफ द ऑपोजिशन आहे हुते शहरियार साहब उनजो होम सिटी आहे जेको लीडर ऑफ द ऑपोजिशन आहे असांजी मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे रहम करम ते मेजॉरिटी हुननि जी आहे अञा ताईं हुन पाण डिसाइड कोन कयो आहे जे छा जो मेजॉरिटी वारे खे हूंदी आहे लीडर ऑफ द ऑपोजिशन जी सीट हाणे आहे रहम करम ते उन ते त 12 बजे खां पोइ छा थींदो वरी ॿियो ॾींहुं ईंदो कॾहिं था पंहिंजी माइंड चेंज कनि हाणे जॾहिं अहिड़ी हालत हुजे उहो लीडर ऑफ द ऑपोजिशन त नेचुरली डिस्टर्ब रहंदो उहो उनजी माइंड कमु कोन थी करे उन माइंड कमु न करण में उन छा कयो जो हिकिड़े ॾींहुं असांजा जेके रूल्स एंड प्रोसीजर्स जा जेके बुक्स आहिनि उहे फाड़े असेंबली में सॼी असेंबली साम्हूं ई फिटी कयईं नेचुरली असेंबली में वीडियोज़ लॻल आहिनि मीडिया आहे अंदरि उहे सभु रिकॉर्ड थिया पोइ मां हुनखे सम्झायो मतिलबु तूं ज़ातियात ते न तोखे शिकारपुर जे करे या मां मुंहिंजी शिकिल नथी वणे त ठीकु आहे पर हे त मुक़दस किताब आहे दिस इज़ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन रूल्स एंड प्रोसीजर डिराइव्स पावर फ्रॉम दी कॉन्स्टिट्यूशन तूं कॉन्स्टिट्यूशन खे फाड़े फिटी कयो तूं माफ़ी वटि जान छॾाए सॼी हाउस जी तूं बेइज़ती कई आहे चई मां बिल्कुलु ग़लति कमु कयो आहे लेकिन मां माफ़ी न वठंदुमि एनीवे तो हाउस हुन ते रिएक्ट कयो ऐं मजबूर करे छॾियऊं इन ॻाल्हि ते मजबूर हिकिड़ो टिपिकल वर्ड आहे उहो हुनखे करे छॾियऊं त बाबा हे जेको लाइक़ु न आहे त ही रिमेन एज़ द लीडर ऑफ द हाउस अहल न आहे सो हाणे इहे शयूं अहिड़ियूं थींदियूं सीरियस मैटर्स थींदा आहिनि असेंबलियुनि में पार्लियामेंट्री सिस्टम में जीअं तव्हां बेइज़ती था कयो असेंबली जी ऐं कॉन्स्टिट्यूशन जी त तव्हांजे ख़िलाफ़ु रेफरेंस तयारु थींदो रेफरेंस में सभु शयूं वेंदियूं इलेक्शन कमीशन ॾे त बाबा हे तव्हांजो हाल आहे यूर लीडर ऑफ द ऑपोजिशन ऐं तव्हां कॉन्स्टिट्यूशन था फाड़ियो पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूशन खे नथा मञियो रूल्स एंड प्रोसीजर खे नथा मञियो त यू हैव नो राइट टू बी अ मेंबर ऑफ द असेंबली इहा हिकिड़ी पंहिंजो वञे पई ठही हिन जे ख़िलाफ़ु इलेक्शन कमीशन में पर जेका बि इलेक्शन कमीशन डिसीजन खणंदी असेंबली विल डू दैट बिकॉज असां कॾहिं बि न चाहींदासीं इन ऑगस्ट हाउस जिते पाकिस्तान रेज़ोल्यूशन पास थियो हुजे जिते क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना पहिरियों गवर्नर जनरल जो ओथ खयो हुजे जिते फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान असांजो लियाकत अली ख़ान अचे वेठो हुजे उन हाउस जी एतिरी बेइज़ती थिए जो हुन किताब फाड़े फिटी कजनि त ज़रूरु रेफरेंस ठहंदी रेफरेंस वेंदी इहो एक्ट थींदो इहो थींदो न इहो त इट इज़ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एनीवे सो उन जी रिएक्शन मां हिते जलसे में ॾिठो माण्हुनि खे माण्हू एतिरा ख़ुशि आहिनि हिन ॻाल्हि खां त हिन मां असांजी जान छुटे आख़िर साईं तव्हां बि स्पीकर खां अॻु में तव्हां MPA आहियो जॾहिं तव्हां पंहिंजे तक खां ॿिए MPA जे तक में वियो हिन तक में तव्हां हिकु MPA जी हैसियत सां जेको कुझु कयो आहे उते छा डिफरेंट छा हो कुझु बि न हो हुते ईअं थींदो आहे न हुते मां ॾिठो हिकिड़ो ॾांदनि जी रेस जो हिकिड़ो ट्रैक मां ॾिठो जिते ॾांद रेस कंदा आहिनि हुन ते जुआ थींदी आहे अच्छा हा हुते वरी मां ॾिठो हिकिड़ो स्टेडियम ठहियलु आहे जंहिंमें बि उहो ॾांद बजाईंदा आहिनि ऐं अलाए हर क़िस्म जी जुआ हुते थींदी आहे ॿिया पंहिंजो जेके ॿिया जुआ जा जेके सिस्टम आहिनि उहे सभु मां हुते ॾिठा हाणे 2 दफ़ा जेको नाज़िम रहियो हुजे जेको 5 करोड़ रुपया ख़र्च करे स्टेडियम ते हीअ कमु कराइण जे लाइ हर 2-3 महीने हुते हिकिड़ी उहो थींदी आहे मेलो लॻंदो आहे मेला लॻंदा आहिनि मज़ारनि ते पीरनि ते ऐं दरगाहनि ते मेला लॻंदा आहिनि कोई भित ते मेलो कोन लॻंदो आहे त वञी तव्हां वञी रोड ते मेला हणी पट ते मेलो लॻायो वेंदो आहे मेलो ख़ैर मां त हुनखे कॾहिं बि डिस्टर्ब कोन कयो पर आम जनरल पब्लिक जेकी आहे उहा चए थी साईं रोड सां तव्हां हितां वेंदो लखी वारे रोड सां तव्हां गुज़रो नेशनल हाईवे ते लेफ्ट ते तव्हांखे वज़ीराबाद शहर नज़र ईंदो हुन ट्रैक ठहियलु अथव तव्हां पाण ॾिसंदव अगरि साईं तव्हां गुज़िरियल दौरे हुकूमत पीपल्स पार्टी जी जेका सूबाई हुकूमत में तव्हां 5 साल बल्दियात जा मिनिस्टर रहियो हाणे बल्दियाती इलेक्शन्स जी ॻाल्हि थिए पई तव्हांजो एक्सपीरियंस आहे इन खाते में तव्हांजी नज़र में इन में कहिड़ा रिफॉर्म्स अचनि जंहिंसां अञा वधीक डिलीवर थी सघंदो ॾिसो असां लॉ ठाहियोसीं हिकिड़ो जेको पुराणो लॉ हुयो 1979 जो हिकिड़ो लॉ हुयो जेको असल में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिबु ठाहियो पोइ वरी जॾहिं मार्शल लॉ लॻी त हुनखे कैश कयो ज़ियाउल हक़
ख़ैर उहो वियो, पोइ ॿिया लॉज आया, ख़तमु थींदा विया, वरी मुशर्रफ अचे हिकिड़ो लॉ ठाहियो 2001 जो एक्ट, उहो बि 5 साल पूरा थिया, ख़तमु थी वियो, 4 साल थिया वरी 8 साल थिया। उनखां पोइ वरी असेंबली में वेही सभिनी पार्टीज़ खे कॉन्फिडेंस में वरितोसीं, हिकिड़ो नओं एक्ट 2011 जो एक्ट ठाहियोसीं, जंहिं ते तव्हांजा नेशनल्स बि ख़िलाफ़ थी विया, ॿियूं पार्टीज़ बि ख़िलाफ़ थी वियूं, ख़ैर उहो विदड्रॉ थी वियो। हिन वक़्तु जेको इनफोर्स आहे न्यू वर्जन ऑफ 1979 वारो लॉ आहे, जेको इट इज़ देयर, बट स्टिल उन में तव्हांखे अमेंडमेंट्स खपंदियूं अकॉर्डिंग टू दी इन्वायरमेंट। जेका इन्वायरमेंट 1979 में उहा हाणे कोन्हे न, हाणे त 2015 जी इन्वायरमेंट आहे, त हिते अञा ताईं तव्हांजो पॉपुलेशन सेंसस कोन थियो आहे, अञा सेंसस न थियो आहे जंहिंजी हाणे तव्हां इलेक्शन अनाउंस था कयो, ठीकु आहे साईं, तव्हां चयो त साईं लोकल बॉडीज़ जी इलेक्शन थी थिए, फाइन, 6 महीननि खां पोइ वरी सेंसस थींदो, वाई आफ्टर 6 मंथ, डू इट बिफोर इलेक्शंस, आफ्टर छो बिफोर थियणु खपे, राइट। छो न जेके 17 सालनि में ॿार पैदा थियो, पोइ 18 इयर्स में उहो जवान थी वेंदो, हुनखे शनाख़्ती कार्ड मिलंदो, हुनखे उनजो तव्हां वोट जो राइट खसियो था, उन माण्हू खे उन खां सेंसस करायो, तव्हां उन में कॉन्स्टिट्यूंसीज़ वधंदियूं, हे आहे ग्रास रूट जूं इलेक्शन्स, हिते ब्रदरनि जूं इलेक्शन थींदियूं, इहे ग्रास रूट ते घिटी घिटी इलेक्शन थींदी। भला अगरि साईं ॾिसो हिकिड़ी शहर वारा इलाइक़ा आहिनि, हिकिड़ा ॻोठाणा इलाइक़ा आहिनि, माण्हुनि जी जेका रिक्वायरमेंट हुजे थी या जेका माण्हुनि जी उतां जी नेचर जे हवाले सां डिमांड्स हुजनि थियूं, तव्हां सम्झो था चेंज आहिनि, इन लोकल गवर्नमेंट वारे रोल में इन हवाले सां बि कुझु चेंज अचणु खपनि। बिल्कुलु अचणु खपनि, जीअं मां चवां थो न त ॾिसो हर इलाइक़े जो पंहिंजो माहौल हूंदो आहे, बलूचिस्तान जो पंहिंजो आहे, पंजाब जो पंहिंजो आहे, सिंध जो पंहिंजो आहे, KPK जो पंहिंजो आहे, त असांजो जेको माहौल आहे घटि में घटि हुनखे अंडरस्टैंड त कयो, तव्हां माण्हुनि खां रिकमेंडेशन त वठो, रिक्वायरमेंट त वठो, तव्हां 6 महीननि खां पोइ इलेक्शन कराए पोइ वरी सेंसस कंदव, पोइ उहे जेके माण्हू जेके सेंसस में ईंदा उहे काॾे वेंदा, उहे ब्रेक थींदा। जीअं हाणे हे कयूं कॉन्स्टिट्यूंसी टोड़ियूं, तव्हां लाड़काणे में वञो, जेको लाड़काणे सां हशर इन कयो, त हिकिड़ो MNA जेको आहे 2 डिस्ट्रिक्ट्स में इलेक्ट थो थिए, 2 डिस्ट्रिक्ट्स में इलेक्ट थो थिए, तालुकनि जे अधु तालुको होॾे, अधु तालुको हेॾे, हिकिड़ो हिसो तालुके जो हेॾे, साॻियो हाल असांजे तव्हांजे पासे ॾे बि इहो ई आहे, जैकोबाद ऐं कंदकोट कश्मीर ज़िलनि जो MNA उहो ॿिनी हिसनि में, मां उहो ई थो चवां प्रॉपर सेंसस थिए, पोइ कॉन्स्टिट्यूंसीज़ ठहनि। ॾिसो जॾहिं तव्हां अञा त हिननि लोकल बॉडीज़ जी कॉन्स्टिट्यूंसीज़ अनाउंस न कयूं आहिनि, उहे चवनि था त इलेक्शन कमीशन ठाहींदी, इलेक्शन कमीशन काॾों ठहींदी, इलेक्शन कमीशन ठाहींदी, जेकॾहिं हू हुन ते छॾे ॾे, हू हुन ते छॾे ॾे, इलेक्शन कमीशन कीअं ठाहींदी, इलेक्शन कमीशन वटि रेवेन्यू जो रिकॉर्ड ई कोन्हे, रेवेन्यू जो रिकॉर्ड हूंदो आहे मुख़्तियारकार वटि, SDM वटि ऐं DC वटि, रेवेन्यू डिपार्टमेंट वटि रिकॉर्ड हूंदो आहे कॉन्स्टिट्यूंसी। तव्हां पाकिस्तान जी हिस्ट्री में वञो त हमेशह रेवेन्यू डिपार्टमेंट कॉन्स्टिट्यूंसीज़ ठाहियूं आहिनि, हलो साईं इलेक्शन कमीशन ठाहे थी, हुनखे कहिड़ी ख़बर त गड़िया सिंह जो कहिड़े पासे कहिड़ी क़ौम थी रहे, हिते असां दुरानी था रहूं, हुन पासे न ॿी क़ौम थी रहे, अलाए कहिड़ी थी रहे, हर को माण्हू चाहींदो जीअं मुंहिंजे ख़िलाफ़ु मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी खे तव्हां टोड़ंदो, मां त कोर्ट में वेंदुमि, वेंदा माण्हू कोर्ट में, अञा डिले थींदो, माण्हुनि खे चांस न मिलंदी त वञनि पब्लिक में वञी वेहनि, सो इहे सभु शयूं ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। ऐं तव्हां प्रॉपर तरीक़ो इहो आहे, जेकी मुंहिंजी ज़ाती सोच आहे, माई पर्सनल एक्सपीरियंस इहा आहे त पहिरियों सेंसस थियणु खपे, उन खां पोइ लोकल बॉडीज़ इलेक्शन, अदरवाइज़ वी आर रेडी। पीपुल्स पार्टी हर हुन में माहौल में इलेक्शन विढ़ंदी, इहा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी पॉलिसी 85 में असां बाइकॉट कयोसीं, जंहिंजो असांखे नुक़सानु थियो, दैट वॉज नॉट लोकल बॉडीज़ बट जनरल इलेक्शन जेको, बट उनखां पोइ असां बाइकॉट बिलीव ई न कंदा आहियूं, न असां इहो चवंदा आहियूं जेको बि माहौल हुजे असां हुनखे फेस कंदासीं। 2001 में MQM कराची में बाइकॉट करे पछतायो, माना अहिड़ी क़िस्म जी तव्हां ग़लती वर्जाइण नथा चाहियो। सियासत में मोहतरमा जो इहो कॉल हो, सियासत में कॾहिं बि पोइते न ॾिसबो आहे, जेको बि माहौल हुजे हुन में कॉन्टेस्ट कइबो आहे ताकी साम्हूं वारे खे बि ख़बर पए, ठीकु आहे वी लूज़ न, पर असांखे ख़बर त पवंदी न त कंहिं धांधली खे छा थियो। अॼु इमरान ख़ान छा थो चए, इमरान ख़ान मूव कयो आहे, सभु पार्टी जेके जंहिंसां जंहिंसां ज़्यादती थी उहे बि गॾु मूव था कनि। अगरि साहिबु 246
ते एॾी छिकताण, एॾी वधीक दिलचस्पी मुख़्तलिफ़ पार्टीज़ जी, कहिड़ी बि पार्टी जो केर बि MP MNA उतां चूंडिजे वियो आहे, त छा थींदो हिकिड़े कॉम्पिटिशन आहे हिन वक़्तु 10 पार्टीज़ जो त कॉम्पिटिशन आहे, पर कॉम्पिटिशन आहे। सीट MQM खटे थी, सीट PTI खटे थी, सीट जमायत इस्लामी खटे थी, हिकिड़ी सीट सां का तब्दीली कोन ईंदी। हाणे तव्हां ॾिसो न, हाणे गड़ियासीं तक आहे मुंहिंजो, हिते सखर में माण्हू अचे उहे जे हिते कॉन्टेस्ट करे त आगा साहब इरिटेट थी पवंदो। न न न साईं, ॻाल्हि इहा आहे त भली उहो कॉन्टेस्ट करे, पर पब्लिक विल नॉट वोट हिम, बिकॉज़ माण्हुनि खे खपे पर्सन हू लिव्स हियर, हू इज़ अवेलेबल हियर। उहो डिलीवरी न करे सघंदो। सखर में की हूंदो न असांजो अली हसन मंगी साहब हूंदो 70s में, मूंखे यादि आहे, मां नंढो हूंदो हुउमि, मुंहिंजो वालिद साहब कॉन्टेस्ट करे पियो शहीद भुट्टे साहब जी हुन ते टिकट ते, त उहो कॉन्टेस्ट करे पियो सखर में हुन हिसो ॾिनो गड़ियासीं जो ख़ानदानी जी आयो त उहो जो हुतां पंहिंजो कॉन्टेस्ट पियो करे, त माण्हू हितां जा चवनि पिया साईं सखर सां असांजो कहिड़ो वास्तो, गड़ियासीं सखर वारो छो अचे यार, सुभाणे असां हिनखे किथे ॻोल्हंदासीं, असांजा जेके मसइला इशूज़ थींदा, हाउ विल वी गो टू सखर एंड फाइंड हिम। त इहे सभु शयूं सोचणियूं हूंदियूं आहिनि। जेको जिते ख़ुशि आहे उते ख़ुशि रहे, हर माण्हू खे चांस ॾिजे, बाबा तूं सर्वाइव करें थो, कॉम्पिटिशन आहे, मैं जीत जाऊंगा, मैं, बाबा उहो त ठीकु आहे, जंहिंखे पब्लिक चाहींदी उहो खटंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब चवंदो ताक़त का सरचश्मा अवाम है, अञा ताईं हिनखे सम्झ में कोन थो अचे इहे ॻाल्हियूं। भुट्टे साहब जी फिलोसफी, मोहतरमा जी फिलोसफी, जंहिंखे वरी फॉलोअप कयो ज़रदारी साहब, इहा अॼु ताईं कंहिंखे सम्झ में न आई आहे, ऐं प्रूव करे ॾेखारियूं था। ज़रदारी साहब प्रूव करे ॾेखारियो आहे त हे मोहतरमा जी ऐं भुट्टे साहब जी पॉलिसी आहे, जंहिं ते उहो सर्वाइव पियो करे। हाणे तव्हां ॾिठो न, तव्हांजी सेनेट जी चेयरमैन कीअं कढी आयो, इहा ई त फिलोसफी आहे न, इहा ई त पॉलिटिक्स आहे, इहा ई त डेमोक्रेसी आहे, इहो ई आर्ट आहे हिकिड़ो, हर माण्हू वटि न हूंदो आहे इहो आर्ट, हर माण्हू वटि। इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे ऐं आसिफ अली ज़रदारी वटि आहे, ॿियो कंहिं वटि बि कोन्हे। सियासी फ़न मौजूदा वक़्त में आसिफ अली ज़रदारी खां बहितर कंहिं वटि कोन आहे, आगा साहब जन जो इहो चवणु आहे। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। आगा साहब, मौजूदा वक़्त में तव्हांजो वेझो दोस्त बि सॾियो वेंदो आहे, डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जी तौबनि जा रुख़ आसिफ अली ज़रदारी साहब ॾांहुं, इन समूरे इल्ज़ामनि में केतिरी हक़ीक़त आहे? दोस्त ज़रूरु रहियो आहे, उन खां पोइ पाण ई परे थी वियो आहे, पर हिन वक़्तु पार्टी जो जेको डिसीशन आहे उनजो सभु इंतज़ारु पिया कनि त पार्टी इन ते लाइमल छा थी ॾे, उन खां पोइ ज़रूरु उनखे बि जवाबु मिलंदो। अगरि साहब ज़रदारी साहब जे लाइ तुंहिंजा ॾाढा स्ट्रॉन्ग स्ट्रोक्स आहिनि, पर हिकिड़े क्वेश्चन में उन ईअं बि चयो आहे त आगा सिराज ख़ान दुरानी जी अमड़ मुंहिंजी अमड़ आहे, मां आगा साहब जे लाइ कुझु न चवंदुसि। चयो हूंदई, मां बि हुनजे ख़िलाफ़ु अॼु ताईं कोन ॻाल्हायो आहे, पर छा आहे जो इहे आहिनि सभु पर्सनल ॻाल्हियूं, ऐं पर्सनल ॻाल्हियूं पब्लिक में न आहिनि। सो उहो जॾहिं पार्टी इजाज़त ॾींदी त पोइ वरी तव्हांखे इनशाला कॾहिं मौक़ो मिलंदो तव्हांखे जवाबनि जे लाइ तव्हां वटि बि मवाद जाम आहे। ज़रूरु हर माण्हू वटि जवाबु ज़रूरु हूंदो आहे, हर शइ जी रिएक्शन, हर एक्शन जी रिएक्शन बि थींदी आहे। सो पार्टी जेको हाई कमांड आहे, आई टेक ऑर्डर्स फ्रॉम हिम, जॾहिं उहो हुकुम कंदो त पोइ असां सोचता रहियूं। अगरि सभु तव्हां ख़ानदानी तौर ते पीपल्स पार्टी सां वागियल रहिया आहियो, तव्हांजो वालिद साहब तव्हांजो अबनि ॾाॾनि खां वठी पॉलिटिक्स थिए पई, तव्हांजो फर्ज़ंद बि सियासत सां दिलचस्पी रखे पियो? बिल्कुलु, असांजो ईअं तव्हां सम्झो जो को सियासी मरण जीअण जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे, भुट्टे ख़ानदान सां आहे। मुंहिंजो ॾाॾो जेको सर शाहनवाज़ भुट्टे साहब सां हूंदो, ऐं मुंहिंजो वालिद साहब शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब सां रहियो, मां पाण शहीद मोहतरमा बेनज़ीर साहिबा सां रहियुमि,
ऐं मुंहिंजो जेको पुटु आहे उहो लंडन में पढ़े पियो, बैरिस्टर पियो थिए। ज़रूरु बैरिस्टरी करे जॾहिं ईंदो त हुन वटि सभु ऑप्शन्स आहिनि। तव्हांजो सियासी जानशीन उहो आहे? उहो हुनजी मर्ज़ी आहे। असांजी फैमिली में ई कोन थींदो आहे त असां नॉमिनेट कयूं त फलाणो जेको आहे सियासी जानशीन न। हुनखे शौक़ु आहे, पब्लिक डीलिंग जो शौक़ु आहे, पब्लिक में वेहण जो शौक़ु आहे। उहा हुनजी डिसीशन अञा मां सम्झां थो हुनखे साल आहे, हुनजो शौक़ु आहे पब्लिक डीलिंग जो। शौक़ु आहे। तव्हां असांजे हिन टीवी स्क्रीन जे साम्हूं उन पंहिंजे फर्ज़नि जो नालो ॿुधाइण पसंदि कंदो? आगा शहबाज़ ख़ान ऐं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां मिली चुको आहे ऐं नंढा थी वॾा थिया। पोइ वरी हो बि लंडन हलियो, हे बि लंडन हलियो, हर को पंहिंजे रवायत साॻी। आगा सिराज ख़ान दुरानी नंढपिण खां वठी आसिफ अली ज़रदारीअ सां हुनजी यारी रही। शहबाज़ ख़ान दुरानी जी असां चाहींदासीं त जहिड़े नमूने सां मां भुट्टे ख़ानदान जी ख़िदमत कई, ईअं ई मुंहिंजो नंढो बि जेको आहे बिलावल साहिब जी ख़िदमत करे। ऐं उहो जेकी असांजी फैमिली ट्रेडिशन रही आहे त जंहिंसां बीहंदा आहियूं उन्हनि सां बीहंदा आहियूं, पोइ हिते कोन ॾिसंदा आहियूं। तकलीफ़ूं जेतिरियूं बि ईंदियूं आहिनि उहे बर्दाश्त कंदा आहियूं, पर हिकु दफ़ो ज़बान ॾेई चुका आहियूं त ॻाल्हि हुन ते देयर इज़ नो कॉम्प्रोमाइज़। आसिफ अली ज़रदारी साहिब पार्टी जो को चेयरमैन ज़रूरु आहे। तव्हां उन हवाले सां तव्हांजी क़यादत आहे। ज़ाती तौर ते तव्हांजो आसिफ साहिब दोस्त आहे। शहबाज़ ख़ान दुरानी जो बि ज़ाती तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी दोस्त आहे? दोस्त इन सेंस नंढे लाइ गॾु जॾहिं ज़रदारी साहिबु जेल में हूंदो ऐं मोहतरमा उते हूंदी, पोइ नंढा मां नंढे खे बि वठी वेंदुमि। ॿी मुंहिंजी नंढड़ी हूंदी उनखे बि मां वठी वेंदुमि। पोइ इहे ॿार पाण में वेहंदा खेॾंदा, मतिलबु उन ज़माने में ज़रदारी साहिबु जेल में हूंदो, मुलाक़ात घटि थींदी। पोइ इहा मूवमेंट नंढे लाइ ताईं रही। पोइ वरी जॾहिं स्कूलिंग शुरू थी, हाई स्कूलिंग शुरू थी, हर को पंहिंजे लेखे अलॻि अलॻि थी वियो। रिसेंटली अहिड़ी मुलाक़ात कोन थी आहे हुन पंहिंजो बिलावल साहिब जी ऐं शहबाज़ जी, पर इनशाला थींदी ज़रूरु। ऐं थींदी त बहितरी थींदी ज़रूरु। जेको हुन पीउ कयो आहे पार्टी जे लाइ, ज़रूरु उहो बि उन खां अॻिते इनशाला उन खां अॻिते उहो बि क़दम खणंदो। ऐं मां चाहींदुमि त जेको असांजी फैमिली जी ट्रेडिशन्स रहियूं आहिनि उन में उहो बि पंहिंजी ट्रेडिशन खे कंटिन्यू करे। अगरि साहब पार्टी मीटिंग्स में या जॾहिं का सिंध कैबिनेट जी मीटिंग छॾाइनि था को चेयरमैन साहिबु, त मुख़्तलिफ़ वज़ीरनि खे पंहिंजो इहो बि तनवीह कनि था त कारकर्दगी बहितर कयो। आसिफ साहिब वटि सिंध जे लाइ विज़न छा आहे, छा प्रोग्राम आहे हुनजो? ॾिसो, हुन हमेशह शहीद मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी जेकी पॉलिसी उनजे नक्शे क़दम ते हली 5 साल सर्वाइव कई। प्रेसिडेंट हाउस में साईं ॾाढो डिफिकल्ट हूंदो आहे सर्वाइव करणु। जेके प्रेसिडेंट ईंदा आहिनि उहे ईअं थी वेंदा आहिनि ॼण को आहिनि ई कोन, हुनजी का मूवमेंट कोन हूंदी आहे। बसि उहो जेकी कागज़ी कार्रवाई थींदी आहे, जीअं हाणे तव्हां ॾिसो था। सो ज़रदारी साहिबु इलाही एक्टिविटी की सॼे अवाम जी ख़ातिर। उहो पाण एज़ अ प्रेसिडेंट उहो कमु हूंदो आहे प्राइम मिनिस्टर जो, पर उहो पाण मॉनिटर कंदो। जेके बि सिंध में प्रोजेक्ट्स आया, जेके बि डैम्स ठहियूं, रोड्स जा प्रोजेक्ट्स आया, मीरपुर ख़ासि वारो रोड ठहियो, इवन हेॾे ज़ुल्फ़िकाराबाद जो प्रोजेक्ट आयो, इलाही अहिड़ा प्रोजेक्ट ज़रदारी साहिब जी ब्रेन चाइल्ड हुया। ऐं हुन कोशिशि बि कई त इहा जेको आहे पंहिंजो रेलवे जो जेको आहे सर्कुलर रेलवे, उन ते ॾाढी हुनजी प्रोजेक्शन हुई त इनखे तव्हां कयो, रिवाइव कयो। बस जेकी ग्रीन बसिस ठहियूं मोहतरमा जे नाले सां, उन में इलाही हुनजी प्रोजेक्शन हुई। पाण जीअं मां तव्हांखे चयो जेके हेठियां हूंदा आहिनि, जीअं हाणे नेचुरली इहो कमु ज़रदारी साहिब जो न आहे, इहो कमु आहे सिंध गवर्नमेंट जो ऐं हुन कंसर्न मिनिस्ट्री जो कमु आहे त उहे हिनखे इन्फोर्स कनि। पर हाणे डिपेंड थींदो आहे त तव्हांजे मिनिस्टर जी जीअं तव्हां चयो उनजी परफॉर्मेंस ऐं उनजी डिपार्टमेंट जी छा आहे परफॉर्मेंस। शहीद मोहतरमा बेनज़ीर साहिबा जे ज़माने में जॾहिं असां कैबिनेट में हूंदा हुआसीं त हर 3 महीननि में असांखां परफॉर्मेंस वठी वेंदी। हर 3 महीने मां प्रेस कॉन्फ्रेंस कंदो हुउमि त 3 महीननि में मुंहिंजी डिपार्टमेंट कहिड़ी बहितरी कई आहे आवाम जे लाइ, पार्टी जे लाइ असां छा कहिड़ी डिलीवरी कई आहे। हाणे मूंखे उहा शइ नज़र कोन थी अचे।
जेसि ताईं इहे सभु शयूं वापसि कोन थींदियूं जेके ओरिजिनली थींदियूं तेसि ताईं इहा तकलीफ़ ईंदी ऐं इनखे बहितर करिणो पवंदो। इन तरफ़ तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। छो तव्हां परफॉर्मेंस त ॾेखारियो न। हाणे पोयनि जेकी कैबिनेट हुई 5 साल वारी, हुन में मां लोकल गवर्नमेंट हुई। 3 सालनि खां पोइ मां बाक़ाइदे लोकल गवर्नमेंट ते हिकिड़ो किताबु छापियो, परफॉर्मेंस ऑफ लोकल गवर्नमेंट। असां कीअं टेक ओवर कयोसीं जॾहिं नाज़िम हुया, ऐं नाज़िम्स खां जान छॾाए जॾहिं असां टेम्पररी फेज़ में वियासीं, नओं लॉ ठाहे ऐं ॿीहर इलेक्शन करायूं, त असांजी इन्वायरमेंट छा आई, उनखे असां कीअं बहितरी ॾेखारणी आहे। उन विथ पिक्चर्स उन जो असां हिकु फंक्शन करायोसीं होटल में, जंहिंमें MQM बि असां सां गॾु हुई। MQM जा मिनिस्टर्स आया, उन्हनि अचे उनखे एप्रिशिएट कयो त वाक़ई लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जी परफॉर्मेंस पहिरियों खां 50% खां मथे चढ़ी वई आहे ऐं बहितरी थी आहे। छा आहे जो वधि में वधि लोकल गवर्नमेंट जेकी नज़र ईंदी आहे उहा कराची शहर में नज़र ईंदी आहे, हैदराबाद शहर में। उन जो प्रोजेक्शन कंदा आहिनि पाण, उहे पाण रहंदा आहिनि, नाज़िम रहिया, उनजा माण्हू रहिया, उन शयुनि खे एक्सप्लॉइट कंदा वधीक। ईअं हितां वांगुरु न त हिते तव्हां ॾांद भॼायो, सम्झो न, कुकड़नि जी वेड़ करायो, सम्झो न, इहे शयूं उहे कोन कंदा आहिनि। उते ज़रूरु हर माण्हू पंहिंजे सिस्टम में हलंदो आहे, पर असां ही कुकड़ विड़ाए ॾांद भॼाए त हशर अहिड़ो कयो आहे। तव्हां ॾिसो था अंदरूनी सिंध में जेको हशर आहे, तव्हांजे पासे ॾे बि इहो ई हशर हूंदो। हाणे बि मुंहिंजो जेको मेन ज़ोर आहे गवर्नमेंट जे मथां, जॾहिं बि असां मीटिंग में वेंदा आहियूं, मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त मां ज़रदारी साहिब खे बि रिक्वेस्ट कई त साईं पहिरियों त डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में जेके अंदरि हेडक्वार्टर में रोड्स आहिनि उहे बहितर थियनि। सिटीज़ जा जेके रोड, हाणे जेकबाद सिटी आहे, शिकारपुर आहे, सखर आहे, लाड़काणो आहे, कंदकोट आहे तव्हांजो, इहे वॾा शहर आहिनि। उते माण्हू कारोबार करणु अचनि था, ॻोठ जो माण्हू बि अचे थो कारोबार करणु, ॿिए शहर मां बि माण्हू कारोबार करणु अचनि था। उनजा जेके डिस्ट्रिक्ट रोड्स आहिनि उहे ठहणु खपनि। अगर साहब वफ़ाक़ी हुकूमत जी सिंध ॾांहुं ॿिए अखियाई वारी सूरत हाल जेकॾहिं शिकारपुर में वाक़ियो थिए थो, वज़ीर आज़म कराची में वेठो आहे, उनखे इहो कोन थो पुॼे त अची कुझु घरनि जे लाइ को ॾुख भाई थिए या सूर वंडे, ॾुख वंडे। ऐं जेकॾहिं पेशावर में वाक़ियो थिए थो, हू बि असांजा भाउर आहिनि, उते त सभु को हलियो थो वञे। छा शिकारपुर वारा पाकिस्तान खां कुझु पासीरा आहिनि छा? ॾिसो, हमेशह पीपुल्स पार्टी चाहियो त डेमोक्रेसी जेकी आहे उहा सर्वाइव करे, उन जी ख़ातिर असां इलाही शयूं बर्दाश्त कंदा आहियूं। हाणे जहिड़े नमूने सां तव्हां ॾिठो इमरान ख़ान आयो नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु, जिते आसिफ़ ज़रदारी साहिबु न अचे हा, इन्वॉल्व न थिए हा, पीपुल्स पार्टी न इन्वॉल्व थिया त कॾो को कमु लही वञे हा। हाणे उहा रियलाइज़ेशन त शिकारपुर आहे या न आहे, या इवन कराची आहे या न आहे, असांखे जहिड़े नमूने सां माटोली मां वारो सलूक आहे, इट इज़ अंडरस्टूड। जॾहिं असांजी का रिक्वायरमेंट थींदी आहे, जीअं हाणे लॉ एंड ऑर्डर ते रिक्वायरमेंट हुई सिंध गवर्नमेंट जी, उनखे बि ब्लॉक करण जी कोशिशि कई वई, डिले करण जी कोशिशि कई वई, कोर्टनि में केस विया त इक्विपमेंट तव्हां हीअं न वठो, हीअं वठो। बाबा हुते एमरजेंसी आहे, माण्हू था मरनि, ज़िंदगी मौत जो सुवालु आहे। तव्हां उनखे हिंड्रेंस विझंदव त नेचुरली हर शइ। हाणे भला तव्हांजी रेंजर्स एक्सपेरिमेंट करे पई न, केॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे। रेंजर्स एॾो सुठो कमु कयो आहे कराची में, जो पहिरियों कॾहिं अहिड़ो सुठो कमु कोन थियो। हाणे बाक़ाइदे हर शइ मॉनिटर थी थिए, ऐं जेको ॾोहारी आहे उनखे रेड हैंडेड पकड़ियो थो वञे। They are going right way. They are going in the right way. पर we should learn from this. This is not a permanent answer. इहो मुस्तक़िल हल नाहे। इहो मुस्तक़िल हल कॾहिं बि न आहे। मुस्तक़िल हल आहे त तव्हां पहिरीं त लोकल बॉडीज़ जी इलेक्शन करायो, ग्रास रूट ते जेके आम माण्हू जा मसइला आहिनि उहे ग्रास रूट ते हल करायो। तव्हां ॾिसो ऑटोमेटिकली हर शइ पंहिंजो पाण सेटल थी वेंदी। मुतहिदा जूं दाहूं रेंजर्स ख़िलाफ़ तव्हांजे नज़र में जाइज़ आहे? दाहूं हर को कंदो आहे, जिते हक़ीक़त आहे जेकी माण्हू मञे हिकिड़ो क्रिमिनल आहे। अॼु मुंहिंजे घर में को क्रिमिनल हुजे ऐं मूंखे को बि लॉ एनफोर्समेंट एजेंसी वारो पॉइंट आउट करे त साईं तुंहिंजे घर में फलाणो क्रिमिनल वेठो आहे, मां त हुनखे वेलकम कंदुमि, यार अचु, बल्कि मां हुनखे झले हुनखे ॾेई छॾंदुमि, बाबा खण, पहिरियों त अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन मां वटि।
जो मां इन पासे ॾे उन लाइन ते वञा। तव्हां ते बि इल्ज़ाम लॻा त गढ़ी यासीन वारे इलाइक़े में वॾा क्रिमिनल्स आहिनि। हा हा बिल्कुलु। तव्हां चयो त भले रेंजर्स कयां इनवाइट थो कयां या भल फौज अची हितां ऑपरेशन शुरू करे। असांजो त घर जेको आहे उहो सुबुह जो 6 बजे मेन दरवाज़ो खुलंदो आहे। छा आहे जो असां सियासी माण्हू आहियूं, असांजी आहे ई डीलिंग पब्लिक डीलिंग आहे। असां ॿाहिरि पब्लिक में हूंदा आहियूं, शाम जो बि वेठा हूंदा आहियूं, राति जो 12 बजे ताईं वेठा हूंदा आहियूं। को बि हिते क्रिमिनल नज़र आयो हुजे, नज़र ईंदो न सी, जेको धाड़ेल हूंदो, डाकू हूंदो, कोई चोर हूंदो जेको हिते ईंदो मारे घर में, त ख़बर पइजी वेंदी। मां त चवां थो कोई बि अचे हिते अचे चेक करे, तव्हांखे ख़बर पए। इल्ज़ाम हणणु ॾाढो सवलो हूंदो आहे, प्रूव करणु ॾाढो डिफिकल्ट हूंदो आहे। पीपल्स पार्टी सुरखरू आहे, ईंदड़ मकानी चूंडनि में सुरखरू थी माण्हुनि तरफ़ वेंदी इंशाअल्लाह। तव्हांजे हिन दफ़े असां जेके बि टिकट्स ॾींदासीं लोकल गवर्नमेंट में, असां पंहिंजे वर्कर्स खे ॾींदासीं, लोकल माण्हू खे ॾींदासीं जेके उन एरिया जा लोकल माण्हू हुजनि ऐं पीपल्स पार्टी जा हुजनि। जनरल इलेक्शन्स में बि ईअं थींदो इंशाअल्लाह। वॾी महिरबानी आगा सिराज ख़ान दुरानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज ख़ान दुरानी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त तेसिताणी कोई बि आम माण्हूअ जो अॻुवान नथो थी सघे जेसिताणी उहो आम माण्हू जी उन ताणी पहुच आसान नथी हुजे। सिर्फ़ु सिंध जी रवायतुनि, सिंध जी जेका ट्रेडिशन्स आहिनि, उन्हनि खे ग़लति शौक़नि में वक़्तु ज़ाया करे माण्हुनि खे भुलाइण जी कोशिशि न कजे, माण्हुनि खे सही रस्ते ते वठी वञण जी कोशिशि कजे। हुननि जो इहो बि चवणु आहे त ज़रई शोबे खे हथी ॾियारण जे लाइ संजीदा थियणो पवंदो। मुख़्तलिफ़ खातनि जा जेके वज़ीर साहिबान आहिनि उन्हनि खे बि संजीदा थियणो पवंदो, पंहिंजे खाते जी कारकर्दगी खे बहितर करणो पवंदो। ॿी सूरत में बहितरी न ईंदी। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरगी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।